प्राइमरी टीचर चूंड जेका 2026 खां 29 ताईं थियण वञे पई। पहिरियों मरहलो गुज़री चुको आहे, जेके तालका हुया। हाणे जेको मरहलो आहे उहो ज़िले जे चूंड जो आहे। अॼु नॉमिनेशन फार्म वसूल करण जो पहिरियों ॾींहुं हुयो। असां साम्हूं वेठल नॉमिनेशन फार्म वसूल कया। वसूल करण खां पोइ मरकज़ी इलेक्शन कमेटीअ जी जेका धांधली नज़र आई, अॼु असां तव्हांखे उन खां आगाह कयूं था। हतमी नोटिफिकेशन जेको तालका नारा जे लाइ मरकज़ी इलेक्शन कमेटी जंहिंजा ॿ ज़िम्मेवार फर्द आहिनि, हिकु गाज़ी खान जमाली जेको मरकज़ी चेयरमैन आहे इलेक्शन कंडक्ट करण जो, ऐं ॿियो अमानुल्ला महर आहे जेको सेक्रेटरी आहे मरकज़ी इलेक्शन कमेटी जो। उन हे नोटिफिकेशन ॾिनो आहे 15/1/2026 ते हतमी जेको तालके जो हतमी नोटिफिकेशन हिनखे चइबो आहे। हिन नोटिफिकेशन जे बुनियाद ते ज़िले में इलेक्शन थींदी। जॾहिं असां इलेक्शन में नॉमिनेशन फार्म वरितो ऐं असां घुर कई ज़िले जे चेयरमैन खां जेको हेड करे थो पियो चांडियो, असां उन खां वोटर लिस्ट घुरी। जॾहिं वोटर लिस्ट असांखे मिली त उन वोटर लिस्ट में 3 नालनि सां हेराफेरी कई वई आहे, छेड़छाड़ करे उन्हनि खे कटियो वियो आहे। गाज़ी खान जमाली ऐं अमानुल्ला महर जंहिं कसम खयो हुयो सिंध में साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कराइण जो, हिन खे साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन चई सघिजे थी। गवाह हुआ अॼु जी तव्हांजी जेको आहे सो इलेक्ट्रॉनिक मीडिया जा दोस्त, ही वॾा एविडेंस तव्हांजे साम्हूं आहिनि। हिकु हतमी नोटिफिकेशन जंहिंजो मजाज़ आहे मरकज़ी इलेक्शन कमेटी, ऐं वोटर लिस्ट जारी करण जी मजाज़ बि उहा ई आहे। ॿिन्ही में हेॾो वॾो तदाद 3 नाला पंहिंजा मनपसंद डिलीट करे ज़िले इलेक्शन खे ख़राब करण जे लाइ उन में शामिल कया विया आहिनि। उन में वॾो किरदार हिन ज़िले जो जनरल सेक्रेटरी जंहिंजो नालो आहे साईं मुख्तार अहमद सोलंकी, उन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुख्तार अहमद सोलंकी ऐं मरकज़ी सदर गुलाम रसूल महर, जेके हिन वक़्तु बि खैरपुर में वेठा आहिनि। सिर्फ़ इन खैरपुर जो जेका पुरअमन, असां पुरअमन साफ़ शिफ़ाफ़ गैर जानिबदार ऐं अणधुरी इलेक्शन चाहियूं था, जेको हिकु जमहूरी प्रोसेस आहे। असां इन जो हक़ बि रखूं था। हिन खे ख़राब करण में इन्हनि 2 माण्हुनि जो किरदार आहे। गाज़ी खान जमाली जेको रिस्पॉन्सिबल आहे सॼी सिंध में साफ़ शिफ़ाफ़ ऐं फ्री इलेक्शन कंडक्ट करण जो, जंहिंखां बि अहिड़े क़िस्म जी ब्लंडर कराई वई आहे ऐं नारो हणे थो त मां सॼी सिंध में जेको आहे सो साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कराइण वञा पियो। जॾहिं त अॼु खैरपुर जो सबूत आहे त हिन खे तव्हां साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन चई सघो था। असां हिते प्रेस क्लब में अॼु सभु जेके मुतवक़ उमेदवार आहियूं ज़िले जे पैनल जा, असां घुर कयूं था त जिन माण्हुनि जो अहिड़े क़िस्म जी हरकत में किरदार आहे, मरकज़ी इलेक्शन कमेटीअ जो चेयरमैन इन्हनि किरदारनि खे वाइठो करे ऐं सॼी सिंध जे आॾो ज़ाहिर करे, जंहिंमें असां खैरपुर जा दोस्त मुख्य किरदार साईं मुख्तार सोलंकी जेको मौजूदा जनरल सेक्रेटरी आहे मरकज़ जो, उन जो भायूं था। ऐं उन सां गॾु खैर मोहम्मद सूमरो जेको पुण मुतवक़ उमेदवार आहे खैरपुर जे लाइ, ऐं अॻूणो जेको आहे उहो खैरपुर जो सदर बि आहे। इन्हनि ॿिन्ही मिली भगत करे मरकज़ी इलेक्शन कमेटीअ सां गठजोड़ करे नारे जे हतमी नोटिफिकेशन सां हथ चरान कई आहे। असां सभु खैरपुर जा दोस्त जेके असां पंहिंजे इलेक्शन में विहण वञूं पिया, उन्हनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। इन सॼे प्रोसेस खे असां जेको आहे सो धांधली ज़दह करार था ॾियूं हिन वक़्त ताईं, ऐं असां इहा घुर कयूं था त जेके भी ज़िम्मेवार माण्हू आहिनि अहिड़ी इलेक्शन के साफ़ ऐं शिफ़ाफ़ करण जो, इन जो फौरन नोटिस वठनि
ऐं मुलविस किरदारनि खे वाइको कनि, न त खैरपुर जा उस्ताद कानूनी हक़ रखनि था। असां पंहिंजे बुकला दोस्तनि सां बि जेको आहे सो कंसल्टेशन में आहियूं ऐं अगरि असां जो ही अज़ालो न कयो वियो ऐं हतमी नोटिफिकेशन मुताबिक़ वोटर लिस्ट में शामिल न कया विया त असां अदालत जो दरवाज़ो खड़काईंदासीं। हिते जेके मौजूदु तालका वेठा आहिनि उन में तालको नारो जंहिंजे हतमी नोटिफिकेशन सां हथ चरान कई वई आहे, उन सां गॾोगॾु तालको किंगरी, उन सां गॾोगॾु तालको जेको आहे सो कोट डिजी ऐं तालके गंबट जा दोस्त हिते मौजूदु आहिनि। अॼु उहे हिन प्रेस जे प्लेटफॉर्म तां असीं सॼी सिंध खे ऐं सिंध जे समूरनि उस्ताद दोस्तनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त ॾिसो लका मर्कज़ी इलेक्शन कमेटीअ जो ऐं ज़िले इलेक्शन कमेटीअ जो जेके ज़िम्मेवार आहिनि साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कंडक्ट कराइण जा। जेके टे नाला हेराफेरी कया विया आहिनि उन्हनि में हिकिड़ो नालो आहे जेको सीनियर नायब सदर जे उहिदे ते हुयो साईं मुमताज़ अली, उनखे जेको आहे सो हथ चरांद करे उन जे नाले ते इलेक्शन आशिक़ हुसैन खे शामिल कयो वियो आहे, जेको नॉमिनेशन पेपर में उनजो नालो ई न हुयो। उन खां पोइ ॿियो नालो आहे ज़हीर, उनखे बि जेको आहे सो हथ चरांद करे मोहम्मद नवाज़ खे जेको आहे सो शामिल कयो वियो आहे, नॉमिनेशन पेपर में उनजो नालो ई न आहे। उन खां पोइ इंफॉर्मेशन सेक्रेटरीअ ते ख़ाल्क ॾिनो आहे जेको नॉमिनेशन पेपर में हुयो ई कोन, उनखे बि जेको आहे सो हथ चरांद करे मोहम्मद हनीफ़ खे शामिल कयो वियो आहे। इहा हेॾी वॾी जेका आहे सो दांधीरीअ जी शुराइत आहे जेका खैरपुर में नज़र अचे थी त बाक़ी सिंध जे ज़िलनि सां कहिड़ो हशर हूंदो। सो असां घुर कयूं था जंहिं ज़िमो खयो आहे ऐं कसम खयो आहे मर्कज़ी इलेक्शन खे चङे नमूने कराइण जो, उहे इन शइ जो अज़ालो कनि ऐं मुलविस किरदारनि खे वाइको कनि सिंध जे उस्तादनि जे आॾो। तेसि ताईं ही खैरपुर जा जेको आहे सो उस्ताद ख़ामोश न वेहंदा जेसि ताईं मुलविस किरदारनि खे जेको आहे सो सज़ा न ॾिनी वेंदी ऐं उन्हनि खे प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जी इलेक्शन विढ़ण जो हक़ ई न आहे जेके अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कनि था पिया हिकिड़ी साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन खे ख़राब करण में। मां सम्झां थो त उन ख़राब करण में जेको पहिरियों किरदारु आहे उहो गुलाम रसूल महर जो ऐं ॿियो किरदारु आहे जेको आहे सो जनरल सेक्रेटरी साईं मुख्तियार अहमद सोलंगी साहिब जो ऐं खैर मोहम्मद सूमरे जो। इन्हनि टिनी मिली करे मर्कज़ी इलेक्शन कमेटीअ जे कुझु दोस्तनि सां ॾेती लेती ऐं पैसनि जे एवज़ तालका नारा जे हतमी नोटिफिकेशन सां हथ चराम कई आहे। इट इज़ रॉन्ग। असां सभु खैरपुर जा दोस्त चाहियूं था त साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन थिए, जमहूरी हक़ असांखे ॾिनो वञे, असां इलेक्शन जेको आहे सो पुरअमन ऐं बहितरीन तरीक़े सां विढ़ण वेंदासीं। पर जेके शयूं कयूं वयूं आहिनि न इन जी पेटेल जो आइन इजाज़त थो ॾे, न जेको आहे सो इंसानी हक़नि जूं खे जी जेको आहे सो इजाज़त आहे। पर चवण जो मक़सदु आहे त अहिड़े क़िस्म जूं हरकतूं बि असांजे प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जी इलेक्शन खे करण जे लाइ करायूं वञनि थियूं ऐं कराइण में जेको आहे सो हितां जे खैरपुर जे दोस्तनि जो वॾे में वॾो अहम किरदारु आहे। ऐं पहिरियों किरदारु जेको आहे सो इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ न थी जी साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन जी पहिरीं घुर आहे असांजी। साफ़ ऐं शिफ़ाफ़ इलेक्शन कराइण लाइ पहिरीं शइ त वोटर लिस्ट जेको आहे सो जेन्युइन हुअणु खपे। अगरि वोटर लिस्ट जेन्युइन न हूंदी त को बि जेको आहे सो उस्ताद इलेक्शन न विढ़ंदो। पहिरीं जेका आहे कड़ी हूंदी आहे तव्हांखे दाख़िली करण जी वोटर लिस्ट। असां चऊं था त वोटर लिस्ट हतमी नोटिफिकेशन मुताबिक़ हुअणु घुरिजे, असां पोइ हुन इलेक्शन में हिसो वठंदासीं। अगरि इन में जेका आहे हथ चरांद थी आहे त असां वटि ॿियो ऑप्शन हूंदो आहे कोर्ट। असां कोर्ट में जेको आहे सो दर खड़काइण जे लाइ बि असां पंहिंजे वकिला पैनल सां जेको आहे सो डिस्कस में आहियूं।